ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंबर खां ख़बर शामिल कंदासीं। गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज कंबर में मुहतसिब आला ऑफिस जे हवाले सां शुरूआती ॼाण फराहम करण लाइ सेमिनार थी गुज़रियो। सेमिनार खे ख़िताब कंदे डायरेक्टर रीजनल मुहतसिब आला लाड़काणो डिवीज़न अकबर जागीरानी चयो त समाज में ख़ुसूसी तौर सिंध सूबे जे इंतज़ामनि हेठि कमु कंदड़ मुख़्तलिफ़ खातनि बाबति का बि शिकायत हुजे त मुहतसिब आला लाड़काणो रीजन जे ऑफिस अची शिकायत करण सां अव्हां जे मसइलनि खे जल्द खां जल्द हल करायो वेंदो। असांजे ऑफिस जो बुनियादी कमु आम माण्हुनि जी मदद करणु आहे। जिते बि कंहिं सां का नाइंसाफ़ी थिए हुजे उहो असां सां राब्ते में अचे त मसइलो हंगामी बुनियादनि ते हल करायो वेंदो। हुन वधीक चयो त हीउ इदारो तव्हांजे जाइज़ मसइलनि जे हल लाइ खुलियल आहे। हुन ख़िताब कंदे वधीक चयो त कंहिं बि सरकारी इदारे जे ख़िलाफ़ का बि शिकायत हुजे त असांजे रीजनल ऑफिस लाड़काणो में दरख़्वास्त जमा कराए या असांजे ईमेल एड्रेस ते मोकिले त उन ते अमल खे यकीनी बणायो वेंदो। उन मौक़े ते गर्ल्स कॉलेज जे शागिर्दनि मुख़्तलिफ़ मसइलनि ते पिणु सवाल कया जिन जा जवाब रीजनल डायरेक्टर मुहसिब आला पिणु ॾिना। उन मौक़े ते प्रिंसिपल गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज जे प्रोफेसर निगहत महजबीन शागिर्दियाणियूं ऐं कॉलेज जो अमलो वॾे तादाद में मौजूदु हुआ।